After winning Pup Star, Give it up for the reigning Pup Star champion, Tiny! Tiny was top dog. हिदायतकार रॉबर्ट विंस जी फिल्म पप स्टार 2 जी कहानी टाइनी नाले हिकु अहिड़े नंढड़े पालतू कुते ते ॿधल आहे जेको सवें कुतनि खे हाराए डॉग शो खटे वठे थो। पालतू कुतनि जो सभ खां वॾो मुक़ाबिलो खटण खां पोइ टाइनी जी ज़िंदगीअ में हैरत ॾियारींदड़ तब्दीली अचे थी ऐं ॾिसंदे ॾिसंदे हू सुपरस्टार थी वञे थो। टाइनी खे मशहूरी मिलण खां पोइ न रुॻो नाले वारनि टीवी शोज़ में इंटरव्यू लाइ सॾायो वञे थो, पर डांस शोज़ ऐं फोटो शूट्स में बि रुॻो टाइनी जो नालो ई वरितो वञणु लॻे थो। टाइनी जी वधंदड़ शोहरत खां सणंदड़ माण्हू खे ॾुखियाईनि में फासण लाइ केतिरनि ई क़िस्मनि जूं चालू हलणु लॻनि था, पर टाइनी पंहिंजी ज़हानत सां उन्हनि जी सभिनी चालनि खां बची निकिरे थो, जंहिं में ॿिया कुता बि उन जी मदद कनि था। Get to the Rockstar Hall of Fame. Don't worry, pup. We'll get you there. They're getting away. Step on it. Fetch that dog. It's so crazy, man. हिन फिल्म में हॉलीवुड अदाकार मेडिसन पेटीज़, डेविड डी लुइस, डैनी वुडबर्न, मकेंजी मॉस, जेरमी डी ऐं जोनाथन मैग्नम समेत केतिरनि ई अदाकारनि जी आवाज़ में डायलॉग रिकॉर्ड कराया विया आहिनि। कॉमेडी सां भरपूर मंज़रनि जी अक्कासी कंदड़ इहा दिलचस्प ड्रामा फिल्म हलंदड़ साल 29 अगस्त ते सिनेमाघरनि में नुमाइश लाइ पेश कई वेंदी। Time to boogie. Come on, shake your tail tonight. That's never been done before. Pup Star, better together.